अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ढट म वञिज ढोल तूं काणियारी काख करे, आऊं अॻे ई आहियां ॿधीअ तुंहिंजी ॿोल, तोखे सारे सुप्रीम रुनो मंझर तोल, टिकाणा ऐं टोल जे विसीं त मूं वेह थिया। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं, जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 19 डिसंबर 2024 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर, अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियोरी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब ताबीरनि सां लही सघनि। कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध, जंहिंजी 40% खां वधीक आबादी ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हीअ त सरकारी अंग अखर आहिनि। पाकिस्तान ब्यूरो ऑफ शुमारियात मूजिबि सिंध जी तक़रीबन 40% आबादी ग़ुर्बत जी लकीर खां बि हेठि ज़िंदगी गुज़ारे पई, जॾहिं त ग़िज़ाई खोट पिणु आम आहे। सिंध जे केतिरनि ज़िलनि ख़ासि तौरु थरपारकर, उमरकोट ऐं ठटे खे मुसलसल ॾुकार ऐं ख़ुश्की सबबि शदीद खुराक जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मार्च खां जून 2024 ताईं बलूचिस्तान, सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे कुझु हिसनि में तजिए हेठि आबादी में लॻभॻि 8.6 मिलियन माण्हू यानी 24% खुराक जी सख़्त खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि में 1.6 मिलियन माण्हू IPC जे फेज़ 4 यानी एमरजेंसीअ में ऐं 7 मिलियन माण्हू IPC जे फेज़ 3 यानी बहरान में आहिनि। 47 ॻोठाणनि ज़िलनि मां 20 ज़िलनि में 30 खां 45% आबादी IPC फेज़ 3 या उन खां मथे बहरान या बदतर हालतुनि में आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त मुतासिर इलाइक़नि खे मौसमी तबाहियुनि जहिड़ोक 2022 जी तबाह कंदड़ ॿोॾनि ऐं 2023 जे बरसातनि सख़्तु मुतासिर कयो। उन सां गॾोगॾु खुराक ॿारनि ऐं ज़रई वसीलनि जे क़ीमतनि में वाधि, ख़राब सियासी ऐं मुआशी हालतूं, चौपाए माल जे बीमारियुनि ऐं सिंध ऐं बलूचिस्तान जे कुझु हिसनि में हल्के ॾुकार पिणु खुराक जी खोट में इज़ाफ़ो कयो। माहिर चवनि था त सिंध में 2040 ताईं 2.5 मिलियन नौकरियूं ऐं 25,000 नवां स्कूल घुर्बल हूंदा, जॾहिं त मौजूदा हालतुनि में उहो वॾो चैलेंज आहे। उन खां अलावा 5 मिलियन वधीक घरनि जी ज़रूरत पिणु पवंदी। यूनाइटेड नेशन्स पॉपुलेशन फंड जी 2023 वारी हिकु रिपोर्ट ॿुधाए थी त आबादी जी वाध वीज, ज़रख़ेज़ शरह, तौलीदी सिहत, ख़ानदान जी मनसूबाबंदी ऐं आलमी लॾपलाण जा नवां रुझान इहो ॿुधाइनि पिया त आबादी जे मसइलनि खे हल करण लाइ माण्हुनि जे इख़्तियारनि खे महदूद करण बदिरां उन्हनि खे बाइख़्तियार बणाइण ते ध्यानु ॾियणु घुरिजे। ख़ासि तौर ते औरतुनि खे उहो हक़ हुजणु घुरिजे त उहे पंहिंजे ॿारनि जी तइदाद ऐं वक़्त बाबति पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघनि। सिंध में आबादीअ जी सालियानी वाध जी शरह 2.41% आहे। 2022 में सिंध जी कुल आबादी 56.3 मिलियन हुई, जेका 2050 ताईं 95.7 मिलियन ताईं पहुचण जो इम्कान आहे। वधंदड़ आबादी, वसीलनि जी खोट ऐं खुराक जो बहरान कहिड़ा मसइला पैदा कंदो, इन बाबति अॻुवाटी क़दम खणणु घुरिजनि त जीअं सिंध ॾुखनि खां ॾोझरनि खां बची सघे। उन सां गॾोगॾु पाणी जे बहरान वारो मसइलो पिणु कर खणी रहियो आहे। मुसलसल पाणी जी खोट में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे त वरी मथां वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते धाड़ो हणणु चाहे थी। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह
सिंधु दरिया ते कैनाल ॾियण ख़िलाफ़ STP जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई। सिंधु दरिया ते कैनाल ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा बि कया विया त धरणा बि हंया विया, जॾहिं त कुझु शहरनि में सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे कारकुननि जूं गिरफ़्तारियूं बि कयूं वियूं। STP ज़िले हैदराबाद जे अॻवान इरफान बिरोही समेत 8 कारकुननि खे पुलिस गिरफ़्तारी बाद गुम करे छॾियो, जॾहिं त दादूमा पिणु जिब्रान पहवर ऐं ख़ादम बबर समेत 5 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। हालामा फरहत गाहोटी शाहिद लेगारी समेत 6 कारकुन खंभिया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा बि कया विया। उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो हो त सिंधु दरिया ते कंहिं बि सूरत में को बि डैम या कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। सिंध जा रहवासी सराप एहतजाज बणियल आहिनि। अवामी तहरीक पारां जदोजहद जारी आहे, जॾहिं त सिंध यूनाइटेड पार्टी पारां पिणु मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरनि जो ऐलान पिणु थियल आहे। सिंध वासियुनि जे एतिराज़ एहतजाज ऐं जदोजहद खे ॾिसंदे वफ़ाक़ी हुकूमत खे सिंधु दरिया मां कैनाल कढण वारो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे। उन सां गॾोगॾु PP जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे बि इरसा एक्ट में आइन वारो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे। जेकॾहिं हुकूमत अञा बि के क़दम न खंया ऐं सदर कैनालनि वारो पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त पीपल्स पार्टी ख़िलाफ़ जेका जदोजहद शुरू थी आहे उनजो नतीजो PP खे नेठि इलेक्शन में भोगणो पवंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध धरती जे सकाफ़ती रंगनि खां त मुंहुं केर बि मोड़े नथो सघे। सिंध जी उहा ख़ूबसूरत सकाफ़त आहे जो सिंध जो माण्हू जिते बि वियो आहे पंहिंजी सकाफ़त ज़रूरु खणी वियो आहे। सोणी सिंध मुंहिंजी मिठड़ो मुल्क मुंहिंजो घोरियां तंहिं तां ॿेई समरकंद बुखारा। सिंध धरती अहिड़ी आहे जो उन तां जहान बि घोरे सघिजे थो। परदेस जे हवाउनि में मौजूदु सिंधी न सिर्फ़ सिंध लाइ जाखोड़ींदा अचनि पर सिंध जी सकाफ़त खे उजागर बि कंदा पिया अचनि। हिन भेरे बि 14 डिसंबर ते दुबई में 6 सालियानो सिंधी मेगा म्यूज़िकल नाइट ऐं गॾियल अरब इमारात जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जो एतमाम कयो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ UAE पारां मुनक़िद कयल उन तक़रीब में जग मशहूर क़ौमी फ़नकारा सनम मारवी क़ौमी गीत ॻाए UAE जे 7 रियासतनि मां आयल हज़ारे महिमाननि खे झुमाए छॾियो ऐं ख़ूब दाद हासिल कयो। सिंधी एसोसिएशन पारां GBH जे तावन सां तक़रीब मुनक़िद कई वई हुई। सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जी मेज़बानी हेठि सिंधी मेगा म्यूज़िकल नाइट जो इहतमाम कयो वियो हो, जंहिंमें गॾियल अरब इमारात में मुक़ररु पाकिस्तान जे सफ़ीर फैसल न्याज़ तिरमज़ी महिमान ख़ुसूसी तौरु शिरकत कई। उन मौक़े ते हुन ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान अंदरि सिंध सूबो महिमान नवाज़ी अमन पसंदी ऐं शाहूकार सकाफ़त जो मालिक हुअण सबबि ख़ासि अहमियत जो हामिल आहे। दुबई में सवें ख़ानदाननि ऐं नौजवाननि जो पंहिंजी सकाफ़त सां प्यार ॾिसी इंतिहाई मुसरत महसूसु करियां पियो। उन्हनि UAE में रहंदड़ समूरनि पाकिस्तानी ख़ानदाननि खे गॾियल अरब इमारात जे क़ानूननि मुताबिक़ रहण जी हिदायत कंदे सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जे कन्वीनर इंजीनियर दानिश हैदरी ऐं संस टीम खे बहितरीन मुस्बत ऐं ऑर्गेनाइज़्ड प्रोग्राम मुनक़िद करण ते मुबारकबाद पेश कई ऐं चयो त पाकिस्तान जो सिफ़ारत खानो ऐं अमलो हर वक़्तु सहकार करण जे लाइ तयारु आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ UAE जे कन्वीनर इंजीनियर दानिश हैदरी ॻाल्हाईंदे चयो त सिंधी अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम जे फ़लसफ़े ते यकीन रखनि था।
सिंध वटि मुहबत संदो पैगाम आहे जंहिंखे आम करण जी ज़रूरत आहे। तक़रीब खे कामयाबु बणाइण लाइ हुननि पाकिस्तानी एम्बेसी अबू ज़हबी, पाकिस्तान काउंसलेट दुबई, सिंध हुकूमत, फॉरेन ऑफिस इस्लामाबाद, कैंप ऑफिस कराची, काउंसलर जनरल UAE एट कराची ऐं समूरनि सहकारी दोस्तनि ऐं आयल ख़ानदाननि जो शुक्रियो पिणु अदा कयो ऐं वधीक चयो त अहिड़ा प्रोग्राम हम आहंगी, रवादारी ऐं हिक ॿिए सां गॾिजण जो ज़रियो बणिजनि था। प्रोग्राम जे एज़ाज़ी महिमान गॾियल अरब इमारात जे समाजी अॻुवाण डॉक्टर बू अब्दुल्लाह ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम हमेशह प्यार ऐं पाॿो सां पंहिंजे प्रोग्राम में इज़त बख़्शी आहे। संदन अजरक जो तोहफ़ो पाए फ़ख्रु महसूसु कंदो आहियां। दुआ आहे त हीउ प्यार ऐं प्रीत हमेशह क़ाइमु रहे। तक़रीब में गॾियल अरब इमारात जे 53 क़ौमी ॾींहुं ईद उल इतिहाद जो केक पाकिस्तान जे सफ़ीर फैसल नियाज़ जे हथां कटरायो वियो ऐं सोनिया मजीद गॾियल अरब इमारात जो क़ौमी तरानो पढ़ी ख़िराज पेश कयो। सिंधी मेगा म्यूज़िकल नाइट जी रंगारंगी तक़रीब में सिंध मां आयल जग मशहूर फ़नकारा सनम मारवी ऐं नौजवान रागी ज़ामिन अली, पंजाब सां वास्तो रखंदड़ फ़नकार हसन अली फ़र्ख, बलूचिस्तान सां वास्तो रखंदड़ ॻाइणी ऐनी ज़ैदी, ख़ैबर पख्तूनख्वा जी सोनिया मजीद, दुबई जे लोकल साज़ ऐं दरवेश बैंड्स गीत ॻाए समय आयल महिमाननि खे झुमाए छॾियो। प्रोग्राम जी कार्रवाई रोमासा रज़ा खलाई ऐं आयलनि खे आजियाणो मुरकली पेश कयो। तक़रीब में सिंधी एसोसिएशन गॾियल अरब इमारात जे चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद हसन नुहाणी, इंजीनियर मेहरान ख़ान, करीम मज़ारी, फरहान अली, मीर नज़ीर, शाज़िया चांडियो, रमेश कुमार समेत गॾियल अरब इमारात जे समाजी कारोबारी दोस्तनि, GBH जे मोहम्मद हसन, अल शरफ एक्सचेंज जे इमरान अली, स्मार्ट सिटी लाड़काणो जे ज़ाहिद कनासरो, डॉक्टर सलीम शेख, सिंध फ्रेंड्स फोरम जे बशीर आरिसर, मियाँ मुनीर हंस, MB सिंधी, यासमीन कंवल, नईमा लाशारी, लतीफ़ दल, इरफान बलोच, रफ़ीक खेड़ो, अब्दुल समद, कामरेड इरशाद, लंडन मां आयल शफ़ीक शाहाणी, स्वीडन खां आयल ताहिर अली पहवर, ऑस्ट्रेलिया खां आयल एजाज़ मेमण, संस वनी अनीसा पहवर, अमेरिका खां आयल फैशन डिज़ाइनर पूजा मोटवाणी ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ऐं समाजी ख़िदमतनि ते मञता एवार्ड पिणु ॾिना विया। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जे पाणी वारे मसइले ते क़ौमी पार्टी जे चेयरमैन ऐं नामियारे लेखक नवाज़ ख़ान ज़ोर जे लेख मां चूंड वर्क अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। सिंध जी बका ऐं बचाव वारी मौजूदा जदोजहद जा घणा पासा आहिनि, जिन मां हिकिड़ो अहम पासो सिंधु दरिया आहे। दरिया जियापो थींदा आहिनि, ज़िंदगी थींदा आहिनि, क़ौमनि जो मुस्तक़बिल थींदा आहिनि। हिकु क़ौम जंहिंजी ज़िंदगी लाॻापियल ई दरिया सां हुजे, उनजो दारो मदार ई दरिया ते हुजे, उनखां दरिया फुरण जी माना उनखे मौत जे हवाले करणु आहे। इहो ई कारण आहे त क़ौमूं ॿियनि वसीलनि वांगुरु दरियाउनि तां पिणु हथ न खणंदियूं आहिनि। क़ौमूं ॿिनि वसीलनि ते तॻंदियूं आहिनि पर दरिया सां जीअंदियूं आहिनि। उन करे दरिया तां हथ खणण जो मतिलबु आहे जीअण तां हथ खण। को बि ज़ी शऊर वजूद जीअण तां हथ नाहे खणंदो। दुनिया ऐं समाज खे सम्झण लाइ फ़िलसुफ़नि ऐं ॾाहनि शुरूआति खां वठी मथा मारी पए कई आहे। हर कंहिं वटि सम्झ नज़र जो पंहिंजो पैमानो आहे। हर फ़िलसुफ़ दुनिया खे पंहिंजे हिसाब सां ॾिठो आहे, पर जेके वधीक हक़ीक़त पसंदि फ़लसफ़ी आहिनि उन्हनि लाइ ही दुनिया तनाज़ुल बका जो मैदान आहे। जीवत जा मुख़्तलिफ़ अनवा तोड़े माण्हू पंहिंजे पंहिंजे जियापे लाइ हिक ॿिए सां वेढ़ में रुधल आहिनि। बका जे हिन तनाज़े में केर बि कंहिं ते रहम करण लाइ तयारु नाहे।
जो ॾाढो सो गाबो हिते हर गाबो संस साम्हूं मौजूदु ॿीअ धुर खे सींगन सां खणी पट ते हणण लाइ हर वक़्तु तयारु आहे। उन जे उबतड़ उमेद परस्त रहमदिल ऐं रवादार फ़लसफ़ियुनि दुनिया खे बक़ाए बाहिमी अमन इतिहाद ऐं बने नूए आदम जे गॾियल तरक़ी जो मैदान पे सम्झो आहे ऐं उनखे तावन ऐं सहकार सां ख़ुशहाली ॾांहुं वठी वञण वारी पुरमन वाट पे वरिती आहे। उहा पुरमन ऐं बक़ा बाहिमी वारी वाट समूरी इंसान ज़ात सां गॾु धरती जे ॻोल्हे ते मौजूदु ॿियनि जीवतनि खे पिणु जीअण ऐं दुनिया जे नेमतनि में भाङे भहिवार थियण जो हक़ ॾिए थी। हर को पंहिंजे हक़ जो मालिक आहे, पर जे काई शइ गॾियल आहे त हूअ उनजो पिणु हिसेदार आहे। धरती सभिनी माण्हुनि जी गॾियल धरावत आहे। क़ौमूं उन धरावत ऐं दौलत जूं गॾियल वारिस आहिनि। मुल्कनि ऐं इलाइक़नि जी शक्ल में क़ौमनि खे धरती ते पंहिंजे पंहिंजे हिसे जो टुकड़ो इनायत थियल आहे। ईअं ई क़ौमनि खे पंहिंजे मुल्कनि जे हदनि में सरसब्ज़ ज़मीनूं, जबल, पहाड़, मैदान, डंडूं, ढोरा, नदियूं ऐं दरिया अता थिया आहिनि। हर क़ौम पंहिंजी धरती जे अंदरूनी तहन तोड़े मथाछरे ते मिलियल समूरे नेमतनि जी पाण हक़दार आहे। ॿी कंहिं क़ौम, मुल्क या ताक़तवर गिरोह खे इहो हक़ न आहे त उहो ताक़त या साज़िश जे वसीले उन क़ौम जे वसीलनि, विरासतनि या अससनि ते क़ाबिज़ थिए। दरिया हिन धरती जूं रॻूं आहिनि ऐं धरती जे सारे बदन में पखिड़ियल आहिनि। उन करे उहे वधीक इलाइक़नि ऐं मुल्कनि मां वहनि था। तंहिं करे दरियानि जी मालिकी बाबति बैन अक़वामी उसूल ऐं मुआहिदा अमल में ईंदा रहिया आहिनि। जेके दरिया घण सरहदी दरिया आहिनि, उन जे पाणी जी विर्छ बाबति क़ाइदा ठाहिया विया आहिनि। उहे उसूल, क़ाइदा, क़ानून ऐं मुआहिदा बैन अक़वामी हैसियत रखनि था। उन्हनि मुआहिदनि ते अमल ऐं उसूलनि ऐं क़ाइदनि क़ानूननि जी पासदारी करण सबबि पाड़ेसरी क़ौमूं तोड़े सागूणे दरियाही निज़ाम सां सलाड़ियल क़ौमूं अमन ऐं सकून सां रही रहियूं आहिनि। जिते दरियाउनि ते मुतज़ाद दावाऊं ऐं छिकताण नाहे, उते जंग नाहे। जॾहिं त दरियाउनि बाबति इख़्तिलाफ़नि ऐं तकरारनि जे वर चढ़ियल मुल्कनि ऐं क़ौमनि जे विच में टकराव ऐं दुश्मनियूं हलंदड़ आहिनि। दरियाउनि बाबति टकराउनि जी हिकु शक्ल सिंधु नदी ते सिंध पंजाब तकरार आहे। हर क़ौम जी सियासी ऐं क़ौमी तश्कील जी नोयत पंहिंजी रही आहे। पंजाब बि क़ौमी तश्कील जे इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़रियो आहे। तारीख़ जे अॻुवाटे दौर में हीउ समूरो ख़ितो सुपत सिंधु देस रहियो आहे, जंहिंमें पंजाब जे ओलाहे भाङे जो वॾो हिसो पिणु शामिल रहियो आहे। मोहनजे दड़े जी सभ्यता जा ॿिया मर्कज़ हड़ापा, टेक्सिला ऐं महरगढ़ रहिया आहिनि। आऊं हिते डेघ थी वञण जे करे सभ्यता जे कच्छ ऐं गुजरात वारनि मर्कज़नि जो ज़िक्र नथो करियां, न ई उहो मुंहिंजो मौज़ू आहे। ख़ैर, मोहनजे दड़े वारी सिंधी सल्तनत जे ज़वाल खां पोइ जॾहिं राय घराणे सिंध जे हिन अज़ीम सल्तनत खे ॿीहर खड़ो कयो, तॾहिं बि ऐं चच जे ज़माने में पिणु उहे सारा इलाइक़ा सिंधी हुआ। सिंध जी हिन अज़ीम सल्तनत टे वॾा ज़वाल ॾिठा। पहिरियों महाबूर सबबि मोहनजे दड़े जे ज़माने वारो ज़वाल। मोहनजो दड़ो सिंधु जे आंदल महाबूर जे वर चढ़ी तबाही सां हमकिनार थियो। आर्यन जो सिंध में अचणु या हमिलो करण वारी ॻाल्हि कॉलोनियल मफ़रूज़े या बकवास खां वधीक कुझु कोन्हे। ॿियो 8वीं सदी ईस्वी वारो ज़वाल। उतां खां सिंध जूं सरहदूं सुकड़जण लॻियूं। अरब हमले आवरण खां सिंध संभाली न थी ऐं उनजो शिराज़ो विखरणु लॻो। मुंहिंजे दड़े वारे ज़वाल सां तमदनी तबाही ज़रूरु थी, पर सिंध जाग्राफियाई तोड़ फोड़ जो शिकार न थी। अरबनि जे हमलनि सां शहर फुलूट जो शिकार ज़रूरु थिया, पर तमदनी तबाही न थी। उनजे बरअक्स जाग्राफियाई सुकेड़ थी। टियों 16वीं सदीअ जे पहिरें चौथाई में समा सल्तनत जो ज़वाल। सिंध में समा सल्तनत जे ज़वाल बाद आहिस्ते आहिस्ते नए सिर पंजाब जी क़ौमी तश्कील थियणु लॻी। पंजाब जो तारीख़ी सुरमो भल राजा पुरस हुजे, जंहिं मोहनजे दड़े जे ज़वाल बाद उन्हनि मुख़्तसर इलाइक़नि ते कुझु वक़्तु हुक्मरानी कई, पर उहा हुक्मरानी हिकु जटादार क़ौमी रियासत जी तश्कील करण जे अहल थी नथी सघे, जो अञा अहिड़ियूं हालतूं जुड़ी रास न थियूं हुयूं। राय सैर्स जे ज़माने में सिंध जी सल्तनत हिकु भेरो वरी कच्छ जे नार, केटी बंदर ऐं सोनमियाणी खां वठी कश्मीर जे हदनि
कंधार ऐं मकरान ताईं पखड़ी पई हुई। अरब का उन सॼे ख़िते खे संभाले न सघी। अरब उनखे संभालण जे अहल बि न हुआ। उन्हनि जी उहा तरजीह बि कान हुई। उन करे हीअ सॼो ख़ितो निढियुनि निढियुनि राजवाड़ियुनि में विखरी वियो। सुमरा महाराजा ॾाहिर जे वञायल सिंध सॼी जी सॼी हथ न करे सघिया। उन हूंदे बि समन जे दौर ताईं सिंध हिकु भेरो वरी वसीअ सल्तनत बणिजी चुकी हुई। सिंधु दरिया उहो समूरो अरसो आज़ादी, सरमस्ती ऐं जोश सां वहंदो रहियो। समन जे ज़वाल बाद सिंध हिकु भेरो वरी ग़ुलामी हेठि हुई। उन ते धारनि जो तसलत हो। अरगून, तुर्खान ऐं पोइ मुग़ल साम्राज्यत। पर मुग़ल साम्राज्य जे कमज़ोर थियण बाद मुख़्तलिफ़ क़ौमनि वरी कर खणणु शुरू कयो। सिंध में ग़ुलामी जा नेर टोड़े आज़ादु थी। ॿियनि क़ौमनि खे बि जॾहिं अहिड़ा मौक़ा मुयसरु थिया त उन्हनि बि बंद टोड़ण जी कोशिशि कई। अहिड़ी रीति उन ज़माने में पंजाब पिणु पंहिंजी क़ौमी तश्कील ॾांहुं वधणु लॻो। 19वीं सदी जे आगाज़ में जॾहिं माईमूरा जे पुटु रंजीत सिंह ताक़त हासिलु कई तॾहिं हुन पंजाब जे जदीद क़ौमी तश्कील लाइ हथ पेर हयां। गुजरांवाला जे हिकिड़े निडरे सिख हाकिम जे हिन काणे पुट खे पंजाब जे मुस्लमान जी हिमायत पिणु हासिलु हुई। पंजाब जी जदीद क़ौमी तश्कील जो सहरो रंजीत सिंह जे सिर ते आयो। हितां खां ई सिंधु दरिया जो झेड़ो शुरू थिए थो, जंहिंखे सिंध पंजाब पाणी जो तकरार चयो वञे थो। उहो सिंध पंजाब पाणी तकरार वधंदो वधंदो उहा शिकिल इख़्तियार करे वियो आहे जो हिकु पासे सिंधी क़ौम लाइ ज़िंदगी मौजड़ो मामिलो थी पियो आहे ऐं ॿिए पासे ख़ुदि सिंधु नदी जे वजूद ते हिकिड़ो अणावार थी पियो आहे। दुनिया में अटकल 92 वॾा दरिया आहिनि, जिन में सिंधु दरिया पिणु शामिलु आहे। उन्हनि 92 वॾनि दरियानि मां सिर्फ़ु 22 दरिया आहिनि जेके पंहिंजे छोड़ ताईं पुॼनि था। बाक़ी ॿिया समूरा दरिया डेमनि ऐं पाणी जे वहिकरनि खे मोहण जे करे मुअल नदियूं थी पिया आहिनि। सिंधु दरिया पिणु पंहिंजी बक़ा ऐं वजूद जी जंग विढ़ी रहियो आहे ऐं हिकु मुअल दरिया बणिजण वारे ख़तरे सां मुंहां मुंहुं आहे। छा त ज़ुल्म आहे। अलामा वल हफ़ीज़। सिंधु नदी खे इहे ख़तरा डेमनि, लिंक कैनालनि, बैराजनि ऐं पाणी जे फितरी वहिकरण खे रोकण ऐं मोहण जे करे पैदा थिया आहिनि। पंजाब मुंडूं सिंधु दरिया जे पाणी ते कब्ज़े जो ख़्वाहिशमंद हो, पर विरहाङे खां पोइ खेसि अहिड़ो मौक़ो वॾे पैमाने ते हथु अची वियो आहे जंहिं करे उहो ॾींहं ब ॾींहुं पाणी ते कब्ज़े जा नवां मनसूबा जोड़े रहियो आहे। हुक्मरान केर बि हुजे, पर सिंधु दरिया ते कब्ज़े वारी पॉलिसी साॻी हुजे थी। हिन पॉलिसी में को बि बदिलाव नथो अचे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हुजे थो जो हर नओं हुक्मरान नवां मनसूबा खणी थो अचे। उहे मनसूबा जेके दरिया दुश्मन हुजनि था ऐं पंजाब जे मुफ़ादनि जी तर्जमानी कंदड़ हुजनि था। हैरत जोगी ॻाल्हि हीअ आहे त सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो चीफ जस्टिस बि पंहिंजे उहिदे दौरान डेमन जी हिमायत में मैदान में काहे पियो। चए सिंधु दरिया जे इंच इंच ते डेम ठाहींदासीं। न हू दरियाई इंजीनियरिंग खां वाक़ुफ़ु हो, न ई खेसि माहौलियात, जीवत मंडल, हयातियाती घणरंगी फितरत ऐं दरियाई वहिकरे जी कुदरती सरिश्ते जे बारे में काई ख़बर हुई। हुन सिर्फ़ु हिकु शइ ॼाती थे जेका हुई पंजाब जो मुफ़ाद। पंजाब जे मुफ़ादनि खां हर हुक्मरान वाक़ुफ़ु रहियो आहे, तंहिं करे उनजी नुमाइंदगी कंदो रहियो आहे। ताज़ो जुलाई 2024 ते इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि थियल इजलास में हिकु भेरो ॿीहर पंजाब जे मुफ़ादनि जी तर्जमानी कंदे सिंध दुश्मन ऐं दरिया दुश्मन फ़ैसिला कया विया आहिनि, जंहिं मूजिबि ग्रीन पाकिस्तान ऐं जॉइंट वेंचर जे नाले में फ़ौज खे ॾिनल ज़मीनूं आबाद करण लाइ सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण जो ऐलान कयो वियो आहे। गॾोगॾु उन्हनि कैनालनि जे कम खे जल्द मुकमल करण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो आहे। उन्हनि 6 कैनालनि सां अटकल 35 लख एकड़ खां वधीक ज़मीन आबाद थियण जी ॻाल्हि कई पई वञे। उहे कैनाल ही आहिनि: थल कैनाल, कच्छी कैनाल, रेणी कैनाल, थर कैनाल, चश्मा राइट बैंक कैनाल, चोलिस्तान फीडर कैनाल। असांखे सिंधु नदी ते को बि डेम, को बि कैनाल ऐं को बि कट क़बूल न आहे। असां सिंधु समेत समूरनि दरियानि खे वहंदो ॾिसणु घुरूं था। असीं सिंधु दरिया तोड़े उनजे भरतू नदियुनि ते कंहिं बि क़िस्म जे डेम, कैनाल या कट खे रद्द करियूं था।
चीन, इंडिया, अफ़गानिस्तान या पाकिस्तान में अहिड़ो को बि क़दम जेको सिंधु दरियाउनि जे मुआवन दरियाउनि जे वहिकरनि खे मुतासिर करे थो, घटाए थो या रोके थो, असांखे क़बूल नाहे। इरसा एक्ट में तरमीम सां इरसा, जेका अॻु में ई हरफ़तनि सां पंजाब जे मुफ़ादनि जी तर्जुमानी करे थी, हिकु अंधी मंडी गैर जानबदार अथॉरिटी न रहंदी। उन ते वफ़ाक़ ऐं पंजाब वधीक हावी थी वेंदा। अथॉरिटी जे चेयरमैन खे मिलियल लामहदूद इख़्तियार सिंध जे ख़िलाफ़ु फ़ैसिला करण में छुड़वाग किरदारु अदा कंदा। उन करे अहिड़े कंहिं बि फ़ैसिले खे क़बूल नथो करे सघिजे। सिंधीअ क़ौम खे पंहिंजे क़ौमी तशख़ुस, वतन ऐं दरिया खे बचाइण लाइ डिघी जदोजहद करणी पवंदी। जदोजहद आख़िरी सोभ ताईं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर जे लेख मां चूंड वर्क। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम में हाणे शामिल करियूं था शाइरी। वाणकी वसी जे पटण मां शरफ़ निज़ामाणी जी शाइरी असांखे चूंड करे मोकिली आफ़ताब लगारी। शरफ़ निज़ामाणी पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखे थो, इहा साख ॾेई सभिनि खे चवां थी, मूं झोली में कातिल न आहिनि निपाया। उन्हनि रुगो क़त्लो गारत कई आहे जे टांडे खणण जे बहाने सां आया। मूं पंहिंजे बचन जे वचन जे भरम में रखियो माठ जो आहे रोज़ो सदिन खां, मगर हाणे रोज़ो सो छोड़े चवां थी, धणी हिन के मुंहिंजा निंधण की त न आहियां। अञा बि पुछो था त मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। मूं पंहिंजे जवाननि जा लाशा ॾिठा आहिनि, मूं पंहिंजे बचन खे फथकंदे ॾिठो आहे। अजायो न वेंदो आहे खूने शहीदा, मूं आज़ादी जो सिज उभरंदे ॾिठो आहे। ग़ुलामनि जूं ज़ंजीरूं आहिनि टुटण ते, मां आज़ादु थींदुसि, मां आज़ादु थींदुसि। ते शाइर पुटनि जी रबाबी रगनि जी रिधम ते नवां गीत ॻायां ॿुधायां। अञा बि पुछो था मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। वरी वाव वरंदा, वरी मींहं वसंदा, वरी थींदी सावक, वरी गाह फुटंदा, वरी ईंदी साॻी वथाणनि में रौनक, वरी भाॻियनि जा सुतल भाॻ उथंदा। कढी कांब वेही कंदा मच कचहरियूं, वरी बहकी उथंदा सभई मुख मुबारक। रहन मुंहिंजा लखते जिगर ख़ुशि सदाई, अठे पहर थी मां ख़ुदा खे सतायां। अञा बि पुछो था मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। न्याणियुनि जी असमत बि आ मूं लुटाई, त मूं खीर प्याकण जो सदको ॾिनो आहे। ख़ुदा जी वॾाई ख़ुदा साण आहे, जंहिं मूंखे शहीदनि जो तोहफ़ो ॾिनो आहे। शहीदनि जो रत मुंहिंजी छाती ते किरियो, त छाती ई मुंहिंजी थधी थी पई आहे। ॾेई रेज रत जो सरा था थियनि जे, सदाई मां अहिड़ा बचा थी निपायां। अञा बि पुछो था त मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। ॾिनी आहे मूं तहज़ीब पूरी दुनिया खे, अकल इल्म जी मां वॾी खाण आहियां। मां करब बला जी त धरती त न आहियां, त मां पोइ छो थी रतो छाण आहियां। मञा थी शहीदनि सां उल्फत रखां थी, इहो ॾोह आहे त ॾोहारण सही आहे। शहीदनि सां उल्फत जो ॾेई दावतूं बसि, इन्हीअ ॾोह खे मां थी विझी वधायां। अञा बि पुछो था त मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। मां तारीख़ दाननि जे सोचनि खां अॻिते, मां आदम खां अॻु में वजूदी वई आहियां। फ़रिश्ता बि मुंहिंजी था ताज़ीम कनि जो, ख़ुदा जे वलियनि जी मां धरती रही आहियां। सदा कुख मुंहिंजी रही आहे साई, मां हर दौर में कंहिं ॾहेसर थी जनमिया। शहादत जे रुतबे मिलण सां उन्हनि खे वरी शरफ़ थी मां गले सां लॻायां। अञा बि पुछो था त मां केरु आहियां। हा मां सिंध आहियां, हा मां सिंध आहियां। हिकु बुत भञी पंहिंजो मूं आहे भरम भोॻियो, हिकु भोग करे तोसां केॾो न अथम भोॻियो। मूं दर्द लिखणु चाहियो, लफ़्ज़नि बि कयो मातम, काग़ज़ ते जुदा गुज़री ऐं धार कलम भोॻियो।
हिकु पेरे खणो हो, विया साल लॻी उन में। हिन इश्क सॼे मुंहिंजे हिकु काण कदम भोॻियो, मूं हुनखे वञाए हासिल त करे वरितो, अफ़सोस इहो आहे जो आ पाण सनम भोॻियो। हर दौर जे सीने में खंजर खुतल साईं, हर दौर जे भोॻन जो इंसान जनम भोॻियो। ॾे माठ रहण मूंखे उन में ई भलाई आहे, मूं चप जॾहिं चोरिया हर दीन धर्म भोॻियो। ज़िलत खे लताड़े मां इज़त खां वयसि गुज़री, मूं पाण सुञाणण लाइ हर रंज जो अलम भोॻियो। मूं शर्फ़ इनायत जो किरदारु घुरियो ॿारण, ऐं पोइ ज़माने जो बेअंत सितम भोॻियो। वधी दर्द दिल जो दवा थी चुको आहे, पिरी हिजर तुंहिंजो शफ़ा थी चुको आहे। दुनिया जे कननि में यको गूंजंदो पियो, वरी को सदन जी सदा थी चुको आहे। पए हक़ अदा जंहिं कया अब्दियत जा, उहो शख़्स हाणे ख़ुदा थी चुको आहे। रुगो लाश घुमदे ॾिसां यार पियो मां, ज़माने में मैशर बपा थी चुको आहे। हुयो पाण लाइ हुन घड़ियो ख़्याल जेको, संदसि लाइ ई सो सज़ा थी चुको आहे। हक़ीक़त खे पहुची वियो शर्फ़ मटिजी, ॾसियां छा भला पोइ त छा थी चुको आहे। काज़ी खे चओ त पंहिंजे किरदार खे संभाले, जलाद खे बि चई छॾ तलवार खे संभाले। प्यालो कयाई हाणे प्यालो पीअण ते आहे, साकी अञा नथो छो मैखार खे संभाले। ज़ाहिर करे थियां की बेपर्दगी जो बाइस, आ सहप जो सघां मां सरकार खे संभाले। ॾिस उन जे राग में कहिड़ो सरूर हूंदो, रागी नथो सघे जो सुरतार खे संभाले। महबूब बसि महारत सां कीअं वजूद धारिया, मन को त हुन बिरह जे बीमार खे संभाले। जंहिं पाण खे कमाले फ़न सां जुदा कयो हो, पियो शर्फ़ सुख मज़ा त दिलदार खे संभाले। माठ कर तूं छॾ अड़े ही गोड़ धमचर माठ कर, मामलो गंभीर आहे सोचण ॾे दिलबर माठ कर। छा थियो नाबीन ऐं माज़ूर आहीं छोकिरा, रब सां शिकवा न कर, हणदई को पादर माठ कर। मूं त हो इंसानियत जो ज़िक्र छेड़ियो दोस्तो, मौलवी तड़पी चयो कम फ़हम काफ़र माठ कर। राम ऐं रहमान जे घर में अमन पिण आ किथे, वहशतनि जी जाइ थिया मस्जिदो मंदर माठ कर। खून सां तारीख़ जो दामन थियो आहे दाग़दार, खून हाणो हाल जो आहे हर को मंज़र माठ कर। छो मकां तंहिं खां घुरूं जो पाण आहे लामकां, छो मकां तंहिं खां घुरूं जो पाण आहे लामकां। पाण वांगुरु हू बि आहे पाण बेघर माठ कर। ॻाल्हि मां ॻुझ ॻोह में तूं छो थो ॻाल्हिड़ो करीं, तुंहिंजे लाइ शर्फ़ आहे फ़िलहाल बहितर माठ कर। शर्फ़ निज़ामाणी जी ख़ूबसूरत शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसाॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।